नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ बिछा खबरनाम हालात समेत ज़िले मटियारी में मूसलाधार बारिश जो सिलसिलो शुरू थी वियो। निज़ाम ज़िंदगी मुतासिर थियण लगी। हाल में लाइट बंद, पानी जे निकाल बंद हुजण ते बरसात जो पानी घरन में दाखिल शहरी परेशानियों के मुंह ॾियण लगा। इंतजामिया जूं सभु दवाऊं कूड़ियूं निकतूं। रहमत जे बदिरां इंतजामिया जी नाअहली जी ज़हमत में बदलजी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।